बांधी मां बाबर जमाली जी रिपोर्ट मूजिब पीपी अगवान नूर हुसैन ब्रोही पारा पीपी जे अॻूणे चेयरमैन मुज़फ्फर हुसैन जमाली ऐं वाइस चेयरमैन मोहम्मद आज़म ब्रोही जे मान में अॼु शाम 5 वॻे आजियाणो ॾिनो पियो वञे। आजियाणे जी तक़रीब बांधी लॻ ॻोठ गाज़ी खान ब्रोही में मुनक़िद कई पई वञे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अगवान ऐं कारकुन शिरकत कंदा। पीपी अगवान नूर हुसैन ब्रोही कूंज न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां पीपी जा कारकुन आहियूं ऐं रहंदासीं। नेब कूड़ा केस दाख़िल करे मोहम्मद आज़म ब्रोही खे गिरफ़्तार कयो हो, जंहिंजो कोर्ट फ़ैसिलो ॿुधाईंदी। मोहम्मद आज़म ब्रोही खे बाइज़्ज़त बरी करे छॾियो आहे। हुन वधीक चयो त अॼोको आजियाणो तारीख़ी हूंदो।